साहिब फरमाइनि था गुरु नानक देव महाराज, एक ओंकार सतगुर प्रसाद, वो परमात्मा एक आहे ऐं गुरु जी कृपा सां ई उहो मिलंदो आहे। साहिब गुरु नानक देव महाराज अॻिते इन बाणी जे अंदरि जातो सोदर जी बाणी आरंभ थिए थी, उते साहिब फरमाइनि था, चवंदा सोदर तेरा केहा सोगर केहा जित बहे सरव संभाले। वैसे कोशिश कंदासीं त इन बाणी जा सरल अर्थ ऐं सिंपल अर्थ वीचारदासीं, पर जे अगरि कंहिं गुरु प्यारे खे अञा इन जा विस्तार जा अर्थ खपनि त जपजी साहिब जी जेकी 27वीं पौड़ी ऐं सोदर जी हे बाणी तक़रीबन उहा साॻी आहे। थोरो थोरो कुझु कुझु सियारी औंकुड़ वग़ैरह जो फ़र्क़ु आहे ऐं न त बाणी इहा तक़रीबन सेम आहे। पर जे अगरि इन बाणी जा अञा विस्तार सां गहराई सां अर्थ खपनि त जपजी साहिब जी 27वीं पौड़ी खे उहो वीचारनि, उहो जपजी साहिब जी 27वीं पौड़ी ॿुधनि जेकी अॻु में सिंधी में वीचार थियल आहे दास जी तरफ़ सां, उनखे सम्झंदा ऐं हिन बाणी खे सम्झंदा त ॻाल्हि साॻी आहे, तक़रीबन सेम आहे। सो साहिब फरमाईंदा, चवंदा सोदर तेरा केहा सो घर केहा जित बहे सर संभाले। वॾो आश्चर्य रूप, वॾो अचरज रूप परमात्मा तुंहिंजो घरु आहे ऐं उनजो दर आहे जिथे वेही करे परमात्मा तूं सभिनी जीवन जी संभाल करे थो। ऐं उन हे सॼी जेकी वीचार हले थी इन काइनात जी वीचार हले थी, हे सॼो काइनात जे सॼी काइनात जेके आहिनि परमात्मा जो घरु आहे, हिते वेही करे तूं सभिनी जी संभाल करे थो। ऐं इन घर में वाजे तेरे नाद अनेक असंख्या केते तेरे वावण हारे। चवंदा आहे इन घर जे अंदरि कई वाजा हलनि था, कई नाद हलनि था, अनेक नाद हलनि था, वाजे तेरे नाद अनेक असंख्या, कई नाद सुर हलनि था ऐं कई उनखे ॻाइण वारा वावण हारे, कई उनखे हलाइण वारा वेठा आहिनि इन सृष्टि जे अंदरि। चवंदा केते तेरे राग परीसियो कहिए केते तेरे गावण हारे। तोखे कई राग ॻाइनि था ऐं राग सां गॾु तोखे रागणियूं बि ॻाइनि थियूं, राग रागनियूं बि ॻाइनि थियूं। केते तेरे राग परीसियो कहिए केते तेरे गावण हारे, कई तोखे ॻाइण वारा आहिनि, अनेक क़िस्मनि सां ॻाइनि था, कई रागनि सां ॻाइनि था, कई रागणियुनि सां ॻाइनि था। अॻिते फरमाइनि था, चवंदा गावन तुदनो पवण पाणी बैसंतर गावे राजा धर्म द्वारे। चवंदा तोखे सिर्फ़ु ईअं न आहे त सिर्फ़ु इंसान ॻाए थो, सिर्फ़ु राग ॻाइनि था, तोखे हवा बि ॻाए थी, परमात्मा भाव तुंहिंजे हुकुम जे अंदरि हले थी, हवा बि ॻाए थी, तोखे पाणी बि ॻाए थो, तोखे बाहि बि ॻाए थी। पवण हवा, पाणी पाणी, बैसंतर बाहि। गावे राजा धर्म द्वारे, धर्मराज जेको मञियो वियो आहे त इंसान जे चङे मंदे कर्मनि जो लेखो कंदो आहे, उनजो हिसाब किताब कंदो आहे, उहो धर्मराज बि तुंहिंजे द्वार ते वेही करे तोखे ॻाए थो, परमात्मा तुंहिंजी चौखट ते वेही करे ॻाए थो, तुंहिंजो दास आहे उहो बि। चवंदा गावन तुदनो चित गुपत लिख ॼाणनि, लिख लिख धर्म वीचारे। चवंदा तोखे सिर्फ़ु धर्मराज नथो ॻाए, चित्रगुप्त जेको मञियो वियो आहे त इंसान जा चङा ऐं मंदा कम लिखंदो आहे, जंहिंजे लिखण खां बाद ई धर्मराज हिसाब किताब कंदो आहे, बंदे जो लेखो कंदो आहे। चवंदा जंहिंजे चित्रगुप्त जेको चङा ऐं मंदा कम मञियो वियो आहे त लिखंदो आहे, उहो बि तोखे ॻाए थो, धर्मराज त ॻाए थो, चित्रगुप्त बि तोखे ॻाए थो। लिख लिख धर्म वीचारे। चित्रगुप्त जी कुझु 27वीं पौड़ी जे अंदरि बि असां वीचार कई आहे त बंदो कुझु इंसान जेको आहे न उहे चित्रंदो आहे पंहिंजी ज़िंदगी में, हिकिड़ा ज़ाहिर भाव उहे कमु कंदो आहे जेके कमु ॾेखारे करे कंदो आहे, पर हिकिड़ा गुप्त कंदो आहे, लिकाए करे कंदो आहे। उहो असांखे न आहे ख़बर, आम बंदे खे न हूंदी ख़बर, कंहिं साख संबंधी रिश्तेदार खे ख़बर न हूंदी, पर उन रब खे ख़बर हूंदी जेको उनजे अंदरि बि वेठो आहे, उनजे अंग संग हमेशह वेठो आहे, उनखे ख़बर आहे। उहो बंदो माना उहे कमु करे थो जेके लिकाए करे थो। चित्रगुप्त पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि, चित्र चइबो आहे तस्वीर खे, चवंदा पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि उहे तस्वीरां घड़े छॾे थो जेके लिकाए करे घड़े थो, पर कुझु उहे ॾेखारे करे घड़े थो। जीअं आमतौर ते बंदो सेवा कंदो आहे, ॾेखारे करे कंदो आहे, माना चित्र उहो ॾेखारी ज़ाहिर कई, पर कुझु कुकर्म अहिड़ा ग़लति कमु कंदो आहे जिते जेके गुप्त कंदो आहे, लिकाए करे कंदो आहे, पर उहो असांखे आम इंसान खे ख़बर न हूंदी, पर रब खे त ख़बर आहे। चवंदा गावन तुदनो चित गुप्त, पर हिकिड़ो चित्रगुप्त उहो मञियो आहे, चवंदा आहिनि हिकु त जेको बंदे जा इंसान जेको चङो कमु कंदो उहो पाण लिखंदो आहे खाते में त हिन चङो कमु कयो, वरी जॾहिं मंदो कमु कंदो आहे त उहो मंदो कमु लिखंदो आहे पाण खाते में। उहो खातो जॾहिं त मरी वेंदो आहे त धर्मराज जे अॻे वञी पहुचंदो आहे, उन खातनि जे हिसाब सां उनजो निबेड़ो थींदो आहे। हिकु उहो मञियो वियो आहे। त साहिब फरमाईंदा, चवंदा गावन तुदनो चित गुपत लिख ॼाणनि, लिख लिख धर्म वीचारे।
तोखे धर्मराज चित्रगुप्त सभई ॻाइनि था। अॻिते फरमाइनि था साहिब गुरु नानक देव महाराज चवंदा गावन तुदनो ईसर शिव जी, ब्रह्मा देवी, गावन तुदनो ईसर ब्रह्मा देवी सोहन तेरे सदा सवारे। तोखे शिव जी ब्रह्मा ऐं देवी बि ॻाए थी जेके तुंहिंजा ई सवारियल आहिनि ऐं तोखे उहे ॻाए करे ई उहे सोभनीक लॻंदा आहिनि, सुहिणा लॻंदा आहिनि। गावन तुदनो इंद्र इंद्रासन बैठे देवत्या दर नाले। चवंदा तोखे उहो देवता इंद्र देवता मञियो वियो आहे जेको बरसाति वसाईंदो आहे। चवंदा उहो बि देवता ॻाए थो पर अकेलो नथो ॻाए, कई देवताउनि सां गॾु वेही करे तुंहिंजे दर ते ॻाए थो। काथे ॻाए थो? गावन तुदनो इंद्र इंद्रासन बैठे। इंद्रासन माना पंहिंजी वेहण जी जॻह, इंद्र जे वेहण जी जॻह, आसन चइबो आहे वेहण जी जॻह खे। चवंदा गावन तुदनो इंद्र इंद्रासन बैठे देवत्या दर नाले। तोखे इंद्र देवता बि ॻाए थो कई देवताउनि सां गॾु पंहिंजे आसन ते वेही करे। गावन तुदनो सिद्ध समाधि अंदर, कई तोखे सिद्ध ॻाइनि था समाधि लॻाए करे। गावन तुदनो साध वीचारे, कई साध बि ॻाइनि था साध पुरुष। गावन तुदनो जति सती संतोखी, गावन तुदनो वीर करारे। वीर करारे चइबो आहे जेको करारे माना तगड़ा पहलवान, वीर माना सूरमा। चवंदा गावन तुदनो जति, जति उहे जेके पंहिंजे काम वासना ते काबू पाईंदा आहिनि, जत धर्म वारा। चवंदा गावन तुदनो जति सती, सत धर्म वारा, दानी दान करण वारा। गावन तुदनो जति सती संतोखी, संतोखी संतोख धारण करण वारा। गावन तुदनो वीर करारे, कई पहलवान भी तोखे ॻाइनि था। गावन तुदनो पंडित पढ़न रखीसर जुग जुग वेदा नाले। चवंदा कई पंडित पढ़न रखीसर, कई जुगन जुगन को वेदन जे सार सां तोखे ॻाईंदा अचनि था परमात्मा। गावन तुदनो मोहणिया मनमोहन, सुर्ग मछ पयाले। मात लोग सुर्ग लोग हर जगह ते तोखे मोहणियूं, जंहिंखे ॾिसण सां ई मन मोहिजी वञे। भाव वीचारदा चवंदा जेके पाण खे सुंदर सम्झंदियूं आहिनि ऐं परमात्मा उहे बि तुंहिंजी सुंदरता जा गुण ॻाईंदियूं आहिनि, छो त तुंहिंजी सुंदरता सभु को अथाए, वॾी आहे तुंहिंजी सुंदरता, कॾहिं नास थियण वारी न आहे, उहा हमेशह जी लाइ आहे। आम बंदे जी सुंदरता कुझु वक़्त जे लाइ हूंदी आहे, आम इंसान जी सुंदरता कुझु वक़्त जे लाइ हूंदी आहे, पर तुंहिंजी सूंहं तुंहिंजी जेकी सुंदरता आहे उहा हमेशह जे लाइ आहे। ऐं जेकर जेके मन खे मोहण वारियूं सुंदर स्त्रियूं मञियूं वयूं आहिनि, परमात्मा उहो बि तोखे ॻाइनि थियूं। सुर्ग लोक जे अंदरि, पाताल लोक जे अंदरि, हर जगह ते अंदरि परमात्मा तोखे ई ॻाइनि थियूं, तुंहिंजी रज़ा जे अंदरि ई राज़ी रहनि थियूं। सुर्ग मछ पयाले। गावन तुदनो रतन उपाय तेरे 68 तीरथ नाले। तोखे सिर्फ़ देवता वेद इंसान नथो ॻाए, ऐं परमात्मा तोखे जेके तुंहिंजा उपायल तुंहिंजा पैदा कयल रतन, हीरा जवाहरात, वॾा वॾा खज़ाना, उहे पाण त ॻाईंदा पर पाण सां गॾोगॾु उन सां गॾोगॾु 68 तीरथ नाले, 68 तीरथ उन्हनि सां गॾु परमात्मा तोखे ॻाइनि था। गावन तुदनो जोत महाबलसूरा, पहलवान महाबली सूरमो ताकतवर। गावन तुदनो जोत महाबलसूरा। गावन तुदनो खाणी चारे, चारे खाणी तोखे ॻाइनि थियूं। मञियूं वेंदियूं त 4 खाणियुनि सां हिते दुनिया में साह वारे जी उत्पत्ति थींदी आहे। उहा कहिड़ी? हिकु अंडज, जेरज, सेतज, उत्तुभुज। चवंदा सभई पैदा कयल जेके साह वारा आहिनि परमात्मा तोखे ॻाइनि था। गावन तुदनो खंड मंडल ब्रह्मंडा, कर कर रखे तेरे धारे। ऐं परमात्मा तुंहिंजी जेकी सृष्टि रचियल आहे उनजो हिकिड़ो टोटो खंड ब्रह्मंड। गावन तुदनो खंड मंडल वरबंडा। गावन तुदनो खंड मंडल ब्रह्मंडा, कर कर रखे तेरे धारे। सेई तुदनो गावन। असल ॻाल्हि वापसि अचे थी। चवंदा आहे परमात्मा तोखे उहो ॻाए थो जो तुद भावन, जेके तोखे वणनि था, जेके तोखे सोभनीक लॻनि था, पर तोखे सोभनीक बि उहे लॻनि था जेके तोसां प्यार करण वारा आहिनि। सेई तुदनो गावन जो तुद भावन, रते तेरे भगत रसाले। उनखां वासाए फरमाईंदा चवंदा होर केते तुदनो गावन, अञा ॿिया ई कई तोखे ॻाइनि था। से में चित न आवन, असां हुनजी वीचार बि नथा करे सघूं त केतिरा तोखे ॻाइनि था, कहिड़ी कहिड़ी शइ तोखे ॻाए थी, कहिड़ी कहिड़ी शइ तुंहिंजे हुकुम जे अंदरि हले थी परमात्मा। होर केते तुदनो गावन, से में चित न आवन, नानक क्या वीचारे।
सोई सोई सदा सच साहिब। वो परमात्मा हमेशा सच्चा है। सोई सोई सदा सच साहिब, साचा साची नाई। मुंहिंजी जेकी वॾियाई आहे, मुंहिंजी जेकी सिफ़त साला आहे, मुंहिंजी जेको करण जो तरीक़ो आहे, उहो हमेशा सच आहे। सोई सोई सदा सच साहिब, साचा साची नाई। मुंहिंजी हर शइ सच है भी होसी, आहे भी, हूंदो भी, होसी। जाए न जासी, उहो जायो न आहे, पैदा न आहे थियो जाए न जासी, न काॾे वेंदो। रचना जिन रचाई, जंहिंजे हुकुम सां सॼी सृष्टि जी कार थी आहे, सॼी सृष्टि जी रचना थी आहे। रचना जिन रचाई, रंगी रंगी भाती, रंगी रंगी चइबो आहे क़िस्मे क़िस्मे, वड़ वड़, रंगी रंगी भाती, क़िस्मे क़िस्मे, रंगी रंगी भाती कर कर जिनसी माया जिन उपाई। कई क़िस्मनि जा कई रंगनि जा तूं जिनसां पैदा कयूं आहिनि, माया जिन उपाई। कर कर देखे कीता आपणा, ज्यों तिस दी वॾियाई। चवनि था तूं सॼी सृष्टि जी रचना करे, तुंहिंजी देख रेख सॼी पाण कंदो पियो आहे। कर कर देखे कीता आपणा, पंहिंजी कार खे पाण ई ॾिसंदो पियो आहे। ज्यों तिस दी वॾियाई, तुंहिंजी इहा ई वॾियाई आहे। जो तिस भावे सोई करसी। ऐं परमात्मा, जेको तोखे वणंदो आहे तूं उहो ई कंदो। जो तिस भावे सोई करसी, फिर हुकुम न करणा जाई। कंहिं इंसान जे कंहिं बि हुकुम में तूं न हलंदो आहे, तुंहिंजे हुकुम जे अंदरि सभु शइ हले थी। भाउ तूं उहो ई करे थो जेको तोखे चङो लॻे थो। तूं कंहिंजी सलाह ते न आहे। तूं असां तोखे सलाह नथा ॾेई सघूं, असां तोखे पंहिंजे हुकुम जे अंदरि नथा हलाए सघूं। तूं सर्व कला समर्थ आहीं, सभिनी ताक़तनि जो मालिक आहीं। ज्योतिष भावे सोई करसी, फिर हुकुम न करणा जाई, सो पातशाह। वैसे हिते लफ़्ज़ अचे थो पातशाह, पर इन जो शुद्ध उच्चारण जेको उहो पातशाह आहे। चवंदा उहो जेको पातशाह मालिक आहे, शाह पात साहिब। हिते जेको जपजी साहिब जे अंदरि पढ़ंदा उहो पढ़ंदा पात साहिब, पर हिते रहरा साहिब जे अंदरि इहे जीअं की दास अॻ में ई वीचार कई त किथे औंकुड़ जो या सियारी जो या ॿियारी जो फ़र्क़ु अची थो वञे। त हिते जीअं जपजी साहिब जे अंदरि पढ़ंदा उहो पढ़ंदा सो पासा सहा पात साहिब, पर हिते सोदर जे पाठ में इहो पढ़ंदासीं सो पासा सहा पत साहिब। नानक रहण रजाई। ऐं इंसान तूं बि चङो तॾहिं लॻंदे जॾहिं उन परमात्मा जी, जंहिंजी एॾी वॾी ताक़त आहे, जंहिंखे पूरी काइनात गाए थी, उनखे मात लोग, सुर लोग, देवता, वॾा वॾा महाबली, वॾी वॾी सुंदरियूं, उनखे वॾा वॾा ब्रह्मा वेद, उनखे 88 तीर्थ, उनखे वॾा वॾा खज़ाना ॻाइनि था। तोखे बि चङो तॾहिं लॻंदो, तूं बि सोभनिक तॾहिं लॻंदे जॾहिं तूं उनजी रज़ा जे अंदरि राज़ी रहंदे। तुंहिंजे लाइ बि इहा सुहिणी सलाह आहे, इहा सुठी सलाह आहे। सो पातशाह सहा पत साहिब, नानक रहण रजाई, तूं बि उनजी रज़ा जे अंदरि राज़ी रहो।